नाज़रीन, ठटो मां अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध पुलिस पारां जोड़ियल हथ ठोके स्पेशल पुलिस सिंध पुलिस पारां हलंदड़ जुर्तु मंशात ऑपरेशन जी आड़ वठी मुख़्तलिफ़ क़िस्म जे ॾोहारियुनि खां लखें रुपया रिश्वत वठी मंशात फ़रोशनि जी ठहकंदड़ लिस्टनि में सिक्कनि सां गॾु आला साड़ण वारी रवायत बरक़रार रखंदे मंशात फ़रोशनि जी लिस्ट में सिविल सोसाइटी, क़ौमी कारकुननि खां वेंदे शरीफ़ शहरियुनि, वापारियुनि ऐं समाजी अॻुवाणनि जा पिणु मंशात वारी लिस्ट में नाला ॾेई माल कमाए पुलिस पारां हलंदड़ मंशात जे ऑपरेशन खे तकरारी ऐं मशकूक बणाए छॾियो आहे। ताज़ो स्पेशल पुलिस छटे जे कुझु जुगाड़ी पुलिस एहलकारनि पिणु मौक़े जो फ़ाइदो वठी समाज दुश्मन ऐं मंशात फ़रोशनि खां लखें रुपया रिश्वत वठी ज़िले ठटे जे नामवर क़ौमी ऐं समाजी कारकुन मोहम्मद अली शेख जो नालो पिणु मंशात फ़रोशनि वारी लिस्ट में ॾेई ज़िले ठटे में हलंदड़ पुलिस ऑपरेशन खे पिणु ख़तरनाक हद ताईं नुक़सान पहुचाईंदे ऑपरेशन खे मनपसंद, टारगेटेड, मशकूक ऐं तकरारी बणाए छॾण सां पुलिस असुल मंशात फ़रोशनि लाइ ख़ासि रिआयतूं ऐं स्पेशल पैकेज ॾेई खेनि तहफ़ुज़ फ़राहम कंदे शरीफ़ शहरियुनि खे आज़ार में मुब्तला करे छॾियो आहे।